हे मस्जिद असां पहुंचण वारा हूँ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल तबियत सही ठीक है। मां तव्हांजो एम सलीम है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल मुर्शिद के मज़े। संगत टेपरी जो आज़ान जो टाइम थी वियो आहे, हींअर 4 था थियनि। सो मां वञा थो मस्जिद ॾे जेको आहे सो आज़ान ॾियणु। सो हींअर वेंदुसि, माना 4 थिया न, 4:20 ते जेको आहे सो टेपरी जो आज़ान ईंदो आहे। सो हाणे वञी आज़ान ॾींदुसि। हिते ॿार खेॾनि था, पाण में चिदा खेॾनि था। हे मस्जिद असां पहुंचण वारा हूँ। हे मस्जिद असांजो। फाइनली असां मस्जिद में पहुची विया हूँ। हाणे दरवाज़ो खोलींदासीं। यार आज़ान जो टाइम भी थी वियो आहे माशाल्लाह। टाइम 4:20 थिया न। हाणे हे माशाल्लाह कुरान शरीफ़ पिया न, हे बैटरी पई आहे, हे माइक, हे पखो पियो आहे, उन्हारे लाइ हलाईंदा हूँ। हाणे असां आज़ान ॾींदासीं। आज़ान जो टाइम बाक़ाइदे सां थी वियो आहे। बटन लॻायूंसि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। हय्या अलस्सलाम, हय्या अलस्सलाम, हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। संगत असां आज़ान ॾिनोसीं। हाणे टोपी मूंखे विसरी वई, टोपी हाणे पाईंदुमि। हाणे निमाज़ पढ़ंदुमि 4 रकातूं फ़र्ज़। त असां निमाज़ पढ़े विया 4 रकात फ़र्ज़। हाणे दरवाज़ो ॾींदासीं, वेंदासीं वापसी। सो 4 रकात फ़र्ज़ पढ़ी आज़ान बि ॾिनोसीं। हाणे वापसी था वञूं। संगत हाणे वापसी वञूं था। संगत असांजो अॼु जो व्लॉग इहो ई हो। सो आज़ान ॾेई असां वापसि आयासीं। वरी नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।